अहम ख़बर है। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां नैब चेयरमैन की मुलाक़ात थी है। सरकारी ज़मीननि बाबति थींदड़ फ्रॉड ख़िलाफ़ गॾियल कार्रवाई ते इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। नैब चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड नज़ीर अहमद सीएम हाउस पहुंचे वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह, एडवोकेट जनरल, प्रिंसिपल सेक्रेटरी ऐं ॿियनि जी भी शिरकत। नैब चेयरमैन कब्ज़ा माफ़िया खां अर्ज़ी करायल ज़मीन जा दस्तावेज़ वॾे वज़ीर मुराद अली शाह हवाले कया। नैब सरकारी ज़मीन बाबति 188 केसनि की जांच मुकम्मल कई है। जांच बाद मजमूई तौर 4,61,000 एकड़ का वधिक ज़मीन ता कब्ज़ो ख़त्म करायो वियो। ब्रीफिंग में ॿुधायो वियो वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां नैब जे किरदार जी वाखाण कई वई। वॾे वज़ीर चयो त नैब पारां अर्ज़ी करायल ज़मीन फलाही मंसूबनि लाइ इस्तेमाल कई वेंदी। उन ज़मीन ते पार्क ऐं तफ़रीही माग ठाहिया वेंदा। वॾे वज़ीर खे इहा ब्रीफिंग ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां सरकारी ज़मीन बाबति टास्क फोर्स जो जोड़ण जो भी ऐलान कियो आहे। अहम ख़बर आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां नैब चेयरमैन की मुलाक़ात थी आहे। सरकारी ज़मीननि बाबति थींदड़ फ्रॉड ख़िलाफ़ गॾियल कार्रवाई ते इत्तफ़ाक़ कयो वियो आहे।